शेरखान और तू नजर नथी अचे छा खबर नथी पवे त काॾे निकिरी जबल बदा पाड़े में निकरी हुई हुजन मां उन्हनि खे रोके भी हुअसि त असांजी वापसी ताईं तव्हांखे ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत न आहे जबल इहा ई त तो ग़लती कई तो उन्हनि खे रोकियो उन्हनि अंदाज़ो लगायो त असां ॿाहिरि पिया वञूं खुदा करे त पाड़े में वयूं हुजनि जेकॾहिं वापसि न मोटी न शेरखान त मां रघु ऐं चाचा सावण खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि जबल यार तू परेशान न थी जेकॾहिं हुन निकिरण जी ग़लती कई आहे त पोइ असां खां लिकी कोन सघंदी जेकॾहिं निकिरी वियो त उन्हनि खे किथे ॻोल्हींदासीं शेरखान किथे खुदा कंदो त हिते ई पाड़े में हूंदियूं जेकॾहिं शाम ताईं न आयूं त न शेरखान शाम ताईं देर थी वेंदी ऐं असांजी पहुच खां ॿाहिरि निकिरी वेंदी मां पाड़े में जांच कयां थो जेकॾहिं उते न हूंदियूं न त हींअर जो हींअर उन्हनि जे पोयां निकिरणो पवंदो हा वयूं केॾा अरबेली हमरा तो ॾिसी विरकी पियो आहे भाॼाई तुंहिंजी ॻाल्हि पोइ तेसी निकिरी वेंदो अदा ओ अदा जी मूंखे आयो ॿियो हिते केरु आहे तोखे त आहियां अदा 2 मिंट हेॾे ईंदे जी ॻाल्हि कयो अदा परदेसी मुसाफ़िर आहियूं कुझु ॾींहंनि जे लाइ पनाह मिलंदी कोई आसरो समझूं हा हा छो न कुझु ॾींहं छा मां त सॼी ज़िंदगी तव्हांखे रहण लाइ तयारु आहियां पर तव्हां इहो त ॿुधायो केरु आहियो ऐं किथां पिया अचो अदा ये समूरा हवाला घिटीअ में बिही वठे लाज़मी आहे छा पहिरीं कंहिं पर छांव में त वठी हले अचो कयूं त तव्हांजे रहण जो बंदोबस्त मोला दादा असां सब कुछ विसारे पासीरा थींदासीं पर तो में एतिरो दम जो तू मौला दादा हकीकत जाने सगी अदम के मोकिल अकबर थी बस बस मोरा मौला दादा पहिरीं असांखे ख़ौफ़ हुयो त किथे वलीदा चाची ऐं चाचे खे मारे न विझे पर हाणे इहो ख़ौफ़ वलीदा त किथे असीं तोखे
त मूंखे बि तव्हां मूंखे मारे ॾींदासीं जेसि ताईं और मां ऐं उनजो चाचो दादा वरी दादा पैदा मौला दादा असां दुख ऐं सूर सहण जा आदी थी विया आहियूं इन करे असांखे का बि जल्दी न आहे सोट ऐं भाॼाई खे छॾाइण जी ऐं तोखां सवा वलीदाद ज़िंदा रही न सघंदो हाणे असां ॾिसूं त वलीदाद छा थो करे मरंदा तव्हां टई मरंदव जबल टई अदा वलीदाद केतिरो चाहे हो हिन जो तव्हांखे अंदाज़ो ई न आहे पहिरियों तूं पंहिंजो खे मौला दादा हाणे तूं असांजे रहम करम ते आई तुझी साह वारी रग ते लत रखी सघूं था तुझी साह वारी रग ते लत रखी सघूं था तव्हां मूंखे हिते हिकु रहण ॾींदो न दादा वलीदाद तव्हांजे हमराहनि खे चीरे फाड़े फिटो कंदो बस मौला दादा बस जॾहिं असां तोखे हिते ॿधी अची सघूं था त पोइ पंहिंजे हमराहनि खे नथा चढ़ायूं जेतिरी तूं पंहिंजी ज़बान बंदि रखंदे न ओतिरी उन में तुंहिंजी भलाई आहे न त छा कंदो मारींदव न मारियो मारियो मूंखे तूं इहे माठ न कंदे खल न लाहींदासीं सलीम तू परेशान न थी अल्लाह भलाई कंदो अल्लाह कंदो अदा मौला त ख़ैर सां पंहिंजे घर अची वेंदो जन्नत हिन वक़्तु अदा मौला दादूननि जे हथां जेके असांजी जान जा दुश्मन आहिनि ऐं उन्हनि सदाईं असांजे हाणे जॾहिं अदा मौला दाद उन्हनि जे हथ अची वियो आहे उनखे ज़िंदा कोन छॾींदा वली हू मरियम ऐं बिचार खे रिहाई चाहिनि था मौला दाद जी ज़िंदगी खां वधीक उन्हनि जी मौत न आहे इन करे हाणे तोखे कुझु होश सां कमु वठिणो पवंदो शिकरे जज़्बात में अची तो कंहिंखे मारे विधो न तो हू अदा मौला दाद खे जीअरो कोन छॾींदा जन्नत इहो त मां बि सम्झां थो पर हिन वक़्तु मूंखे पूरी पक आहे शेर खान वारा मूंसां धोखो कंदा मरियम ऐं तिजार खे त छॾाए ॾींदा पर अदा मौला दाद खे ज़िंदा कोन छॾींदा पर जेकॾहिं मरियम उन्हनि ताईं पहुची वई न त पोइ तिजार जे करे अदा मौला दाद खे कोन छॾींदा जंहिं करे सभ खां पहिरियां मरियम खे हथीको करणो पवंदो वली इहो कमु तुंहिंजी भेण जो आहे हाणे त राणी तव्हांजी जान जी दुश्मन बणजी वई आहे जन्नत सावण वारनि मरियम खे पनाह ॾेई पंहिंजे लाइ मसइलो पैदा करे छॾियो आहे पर जेकॾहिं सावण वारा मरियम खे वापसि उते छॾे आया त मां उन्हनि खे ज़िंदा
कोन छॾींदुसि। अदा औलादाद खे वापसि वराइण लाइ जेकॾहिं मूंखे रत जा दरिया वहण पिया त बि दरिया वहाए छॾींदुसि, पर पंहिंजे भाउ औलादाद खे ज़िंदा वापसि ज़रूर वठी ईंदुसि, ज़रूर वठी ईंदुसि। कमाल जिन खे तो जानूअ जे घर में रहायो आहे, ये केरु आहे, किथां आया आहिनि? इन्हनि जे पोयां को वॾो मसइलो त कोन्हे। इहा जांच कई अथई या ईअं अखियूं पूरे उन्हनि खे उते रहाए छॾियो अथई? बाबा साईं पुछा कई आहे चवनि थियूं लावारिस आहियूं, न अॻियां ई कोई आहे न पुठियां ई कोई आहे। बेवकूफ़ आई कमाल, सफ़ा को बेवकूफ़ आई। जेकॾहिं ही को वॾो मसइलो करे निकितियूं आहिनि न त सच कॾहिं बि कोन ॿुधाईंदियूं। जांच करणी पवंदी, तोखे जांच करणी पवंदी। बाबा साईं मूं बि ॾिठो आहे उन्हनि खे, नंढी छोकिरी जीअं तीअं पर वॾी माई ख़तरनाक ॾिसण में थी अचे। किथां निकितियूं आहिनि, कहिड़े ॻोठ जूं आहिनि? जंहिं ॻोठ जो नालो ॿुधाइनि थियूं अॼु जो अॼु वञी उतां जांच करे अचो। पोइ 12वीं सदी हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। सरकार जेकॾहिं को बि मसइलो खड़ो करे आयूं हूंदियूं न, उनजो असांजे मथां को बि असर न पवंदो। इहा त मूंखे बि ख़बर आहे, असांजे लाइ को बि मसइलो न थींदो दोस्तू, पर जांच त कयो त इहे बलाऊं किथां जूं आहिनि। ठीकु आहे भतार, सुभाणे तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदासीं। जबल मूं त सम्झो त असांजी इज़त कंहिं महफूज़ हथनि में आहे, पर मूंखे का ख़बर न हुई त बाबा कंहिं लापरवाह जे हथनि में पंहिंजी इज़त सोपे ईंदो। मां तुंहिंजो गुनाहगार, पर यार यकीन कर मूं हुन जी पूरी हिफ़ाज़त कई। एतिरे क़दुरु जो सोटें भाॼाई वलीदाद वारनि जी कैद में आहे। हुननि जी घुर कई, मूं साफ़ इनकार करे छॾियो जॾहिं त सोटें भाॼाई जी ज़िंदगी ख़तरे में। पोइ बि मूं अर्बेलीअ जो हथ न ॾिनो। जबल पंहिंजी सफ़ाई मूं अॻियां पेश न कर। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त इहो इत्तफ़ाक़ कॾहिं थियो ऐं अर्बेलीअ खे तव्हां वटां हिते घणा ॾींहं थिया? बदी ॾींहंनि में तो केतिरी जांच कई? दोस्ती में कूड़ न हणंदुसि रबू, हिकु क़दम बि असां हुननि जे पोयां न आहियूं। का बि ख़बर न आहे त काॾे ऐं कंहिं तरफ़ निकिरी विया। शाबाशी ॾे, शाबाशी ॾे। वाह जो यारी निकिरी अथई जबल। प्रभु एतिरी पक रख त हाणे अर्बेली जी जान खे को बि ख़तरो न आहे। ख़तरो हुयुसि मौलादाद, पर हाणे मां मौलादाद खे ज़िंदा कोन थी। हाणे तूं वञी वलीदाद सां सौदो करे सघीं। शेरखाना, जेकॾहिं मां वलीदाद जे साम्हूं वियुसि त हू मूंखे ॾिसण सां ई गोली हणी छॾींदो। ॾिसण सां गोली हणी छॾींदो? जान आहे वलीदाद, जान। जेसी ताईं हीअ असांजी कैद में आहे न, तेसी ताईं वलीदाद तुंहिंजे वार जो बि नालो न खणंदो। वरी बि सोचे ॾिस शेरखाना, किथे ईअं न थिए त वलीदाद मूंखे बि बटीअ चाचा सां गॾु विहारे छॾे। हाणे त वलीदाद चाचा बिजार खे बि आज़ाद करण जो सोचे रहियो हूंदो। बिजार तुंहिंजे हमराहनि तो लाइ वॾो मसइलो पैदा करे छॾियो आहे। उन्हनि सोचियो हूंदो
त मौलादाद खे खणी उन्हनि मूंखे पंहिंजी मुठ में बंदि करे छॾियो ऐं हाणे मां उन्हनि जे इशारनि ते नचंदुसि ऐं अखियूं पूरे तो मां हथ कढंदुसि। ॿियो त वटि चारो ई न आहे वलीदाद। जेकॾहिं मौलादाद जे सिर जो ख़ैर घुरींदो त मूं मां हथ कढ। हाणे मुंहिंजे पेरनि ते हथ रखी मौलादाद जी ज़िंदगीअ जो ख़ैर घुर। ज़बान बंदि रखड़े। वलीदाद तुंहिंजे पेरनि ते हथ रखंदो। हाँ ये तुंहिंजो साह निपोड़े छॾींदुसि, निपोड़े। नमाज़ात न हट परे। छा करे रहियो आहे? जेकॾहिं तूं हिनखे हिते मारे छॾियो त हू मौलादाद खे मारे छॾींदा। हा मौलादाद खे मारे छॾींदा। मसाद हिन जो हितां लाश मोकिलींदुसि। शहर कान वरंदा लाश। पर उन खां पहिरियां मरियम खे हिते खणी अचणो पवंदो। जबल एॾो लापरवाह निकिरो हो त मूं कॾहिं सोचियो बि कोन तव्हां जबल जे लाइ छा छा न ऐं जबल वारनि जी मजबूरी खे मां बि सम्झां। इहो इत्फाक़ थी वियो जंहिं ॾींहुं जबल मौलादाद खे अगवा करे वियो ऐं पोयां अरबेली ऐं सत मिराई घर छॾे निकिरी वयूं। इन में जबल जो कहिड़ो ॾोह? हाणे जेकॾहिं जबल वारा तव्हांजी इज़त खे संभाले न सघिया न त तव्हां बि उन्हनि जे करे अदा वारनि सां दुश्मनी न विहायो। अदा 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 छा ॾिनो आहे हिन वक़्त ताईं तोखे तुंहिंजे भाइरनि? एतिरी तोसां कयूं कोई बि भाइरनि जी तरफ़दारी पई करी? न रब ख़ुदा ॼाणे थो त मूंखे पंहिंजे भाइरनि सां का बि हमदर्दी न आहे। हमदर्दी न आहे त पोइ उन्हनि जी ॻाल्हि छो थी करी? मां त हिन घर खे मुसीबत खां बचाइण थी चाहियां। जेकॾहिं अदा मौलादाद खे कुझु बि थियो न त अदा वलीदाद माठि करे कोन वेहंदो। हो वॾो ज़ालिम आहे। असां मां कंहिंखे बि कोन छॾींदो। हा पुट राणी सही थी चए। त पोइ छा चाची असां पंहिंजे मौत जे ख़ौफ़ खां हिन मिस्कीन औरत खे उन्हनि ज़ालिमनि जे हवाले करे अचो? हीअ त असांजे महिमान थी कान आई हुई न। मां त हिनखे अदा वारनि जे घरां वठी आई हुयसि। हिन सां भलाई करे हाणे वरी तूं हिनखे उन आराम में छॾण थी चाहे? पुट राणी सही थी चए। चाची तूं असां वटि महिमान आहीं। असां पंहिंजे आख़िरी दम ताईं तुंहिंजी हिफ़ाज़त कंदासीं। जेकॾहिं तव्हांखे मूंसां भलाई करणी आहे न त सुभाणे ताईं मूंखे मोर वटि छॾे अचो। ठीकु आहे चाची अलाह ख़ैर कर। सुबुह जो सिज उभरण खां अॻु ई असां हितां निकिरी हलंदासीं। त तूं घर में ई वेही रहो। किथे मां छॾण वेंदी। वलीदाद हींअर होश में नाहे हींअर होश में। जेकॾहिं तूं घर ख़ाली करे वेह न त वलीदाद असांजे घर में घिड़ी पवंदो। ठीकु आहे बाबा सुबुह जो आज़ान वक़्तु तूं चाचीअ खे वठी शेरखानो वटि छॾे अचां। असां पंहिंजो फर्ज़ पूरो कयूं। भाॼाई का ख़बर अथई त असां किथे अची पहुता आहियूं ऐं ही कंहिंजो ॻोठु आहे? अरबेली इहा मूंखे का बि ख़बर न आहे त ही कंहिंजो ॻोठु आहे ऐं असीं किथे पहुता आहियूं। किथे ईअं त कोन्हे त फिरी गिरी अची वरी साॻे ई ॻोठ में पहुता आहियूं। न न एतिरी बि मां बेवकूफ़ न आहियां जेतिरो तूं मूंखे सम्झे बि। भला साॻे ॻोठ खे मां न सुञाणंदसि छा? अदा जो सोच भाॼाई अदा जो सोच। जेकॾहिं उतां निकिरी अचे त हिते असांखे कीअं ॻोल्हे अची लहंदो? जेकॾहिं हुन ज़ालिमनि खां बची निकितो न त पाण ई असांखे अची ॻोल्हे लहंदो। अल्लाह कंदो भाॼाई त अदा उतां ख़ैरनि सां निकिरी ईंदो। मूंखे त रुॻो हाणे इन्हे परेशानी वारायो आहे त अदा असां सां मिली सघंदो या न? अरबेली तुंहिंजे भाउ सां मिलण लाइ असांखे वापसि उन ॻोठ हलणो पवंदो। न न भाॼाई हुन ॻोठ जो वरी सॼी ज़िंदगी आउं रुख कोन कंदसि। तूं कान वेंदीअ बाक़ी मुंहिंजो वरी हुन ॻोठ में वञण लाइ कहिड़ो हां तो खटे। अलाह ई कोन कंदो जो मां वापसि हुन ॻोठ में वेंदसि। इहो तकड़ो तकड़ो काॾे पियो वञे? मूंसां मिलियो कोन वेंदे छा? दादा हिन महिल मूंसां ॿार गॾु आहिनि। इंसान थी मुंहिंजो रस्तो छॾे ॾे। खावण तुंहिंजे इन्हनि ई ॿारनि जी
मुखे गोला है मुखे दादा होश में थी गला वो पाजी तमीज विञाए वेठो आहीं तूं मूंखे हाणे तमीज़ सेखारी दे तूं दादा मां जिंदा आहियां जिंदा मूंखे मारे ओ तूं ॿारनि ॾांहुं पहुची सघी थो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न वजी ख्वाहिश मां तुंहिंजी हिते जो हिते पूरी थो न हिन मार जेकॾहिं मारणो अथई न त मूंखे मार अदा सावण जो को बि ॾोह न आहे ये तूं न अदा मां तोखे हथ थी जोड़िया तूं हलियो वञ मूंखे पंहिंजी हालत छॾे ॾे तोखे मारणो नाहे तोखे त जिंदा रखणो छो त तुंहिंजी ज़िंदगी असां लाइ वॾी क़ीमती आहे अलॻि ते भाई फड़कियूं त वॾियूं पई हणे कयो त अञा ताईं कुझु बि कोन थी पापला कंहिं छोकिरीअ खे तव्हां अबोझ था सम्झो न इहा वॾी धोतल पोतल अथई घाट घाट जो पाणी पीतल अथसि तेसी ताईं समत में ई कान ईंदी जेसी ताईं हिनजे ॼुंडनि में हथ विझी पंहिंजे पेरनि में न निवाईंदसि हाणे मारिया खे कुझु बि चवण जी ज़रूरत नाहे साईं हाणे तूं वॾो जेको तुंहिंजो हुकुम हूंदो उहो मूंखे अखियुनि पर ॻाल्हि आहे सिधी सही छोरीअ जो चकर कंहिं ॿिए हंध ते अथे इहा तेसी ताईं समत में ई न ईंदी जेसी ताईं हिनजे ॻिचीअ में फाहो न विझंदसि रुगो तव्हांजी इजाज़त हुजे तोखे पूरी पक्का त मारिया जो चक्कर के ॿिए सां आहे जेकॾहिं ईअं न हुजे हा न तव्हां बि ज़माने जा माण्हू आहियो सियाणा आहियो सम्झो था तव्हांजे शादीअ जे लाइ ज़रूरु राज़ी थी वञे हा कहिड़ी कमी आहे तव्हां में ख़बर बि आहे छोरीअ खे त तव्हां सां शादीअ खां पोइ वॾो राज कंदी बादशाहज़ादी थी रहंदी पोइ बि इनकार थी करे मां तव्हांजे लाइ चयोमांसि मूंखे चई त इन पोड़े मां मुंहिंजी जिद छॾाए मां बाहिजांसि ईअं चई बस हाणे बस अॻिते चवण जी का बि ज़रूरत नाहे तोखे पूरी इजाज़त आहे 2 ॾींहनि जे अंदरि इहा सची कराए ॾे त छोरी कंहिंसां बि चकर हलाए जीअं वणई तीअं कर मूंखे 2 ॾींहनि जे अंदरि ॿुधाइजां बापला तव्हां हाणे मूंखे इजाज़त ॾिनी न हाणे ॾिसो वेही मां चवां थी छोरीअ जा वॾा बि ॿुधाईंदा ॼुंडनि में हथ विझी ईअं जॾहिं न ईअं ॿवला मारा ॾिनामांसि त सभु सचियूं कंदी सभु ॾाढो ग़लति थियो बाबा ॾाढो ग़लति थियो हाणे मां जबल ऐं शेर खान खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कई माई मरियम खे छॾाइण जे लाइ पुट मरियम खे हू असां वटि कोन छॾे विया हुया जो असांखे हू मयार ॾींदा इहो बि शुक्र कयो त अदा वली दादा चाचा खे ज़िंदा छॾे ॾिनो तूं असांखे धमकाए पई या हमदर्दी थी ॾेखारे मां हिन घर सां हाणे केॾी बि हमदर्दी ॾेखारिया न पर तव्हां मूंखे दुश्मन ई सम्झंदव राणी सही पई चवे वली दाद वारा हींअर होश में न आहिनि अञा त छितो थींदो बाबा जॾहिं मौला दाद जो लाश घर में ईंदुसि पोइ न वली दाद जी हालत ॾिसण जोगी हूंदी छा तोखे पूरी पक आहे त शेरखान वारा अदा मौला दादा खे मारे छॾींदा अञा तूं उमेद लॻाई वेठी आहे त हू मौला दाद खे ज़िंदा छॾींदा थी सघे थो त बेचारा ऐं चाची मरियम खे बचाइण जे लाइ हू अदा मौला दादा खे ज़िंदा छॾे ॾियनि जेकॾहिं तुंहिंजे फाइरनि जबल ऐं मोर मथां ज़ुल्म कया मूंखे त कोन थो लॻे त हू हुनखे ज़िंदा छॾे पुट मोर पंहिंजी माउ ऐं पंहिंजे चाचे खे बचाइण थो चाहे जेकॾहिं हू मौला दाद खे मारे विझंदा त छा वली दाद वारा वीचार ऐं मरियम खे ज़िंदा छॾे हाणे ॾिसो त छा थो थिए बाबा हिन वक़्तु असां कंहिंजे बि विच में अचण न चाहींदासीं
ज़ुल्म वॾो थींदो किथे ईअं न थिए त कंहिंजे नाहक रत जा झंडा असांजे कपड़नि मथां लॻनि। भाई इतना निकरण एतिरो आसान आहे जेतिरो तूं समझी थी। ये पहिरीं ग़लती थी या माफ़ थई। आईंदा जेकॾहिं अहिड़ी ग़लती कई न त ईअं पूरो करे छॾींदोसीं पूरो। पोइ मारे छॾ मूंखे। अहिड़ी ज़िंदगीअ खां त मौत बहितर आहे मूंखे। तूं छा थी समझी? छा थी समझी त मां तोते राम खाईंदुसि। ये निपोड़े साह कढंदोसीं। जेकॾहिं पंहिंजो खेर घुरींदी न त घर जी का कुंड वसाए वेही रह। निकिरण जी कोशिश न कजांइ। जन त मां चवां थो मरण ॾे हिन निभागीअ खे। जीअं थो सम्झायांसि त सम्झण जी कोशिश ई नथी करे। वठी वञ हिन निभागीअ खे वठी वञ। वञी कमरे में बंदि करीस। वली के साम्हूं अचण ॾियण पंहिंजी मौत खे दावत ॾिनई। छो खुटी खयो थी? हल हल हली घर जी का कुंड वसाए मां कोई हल वठी वञिस। टेढ़ो मुड़ुस निभागो, टेढ़ो छोरो। या का करे करे थकी आहियां। मोही कोन था कनि सॼो ॾींहुं अलाए काथे। क्या हूंदा रहे सॼे ॾींहुं होता कते टुकर करते देला। ऐं मार पैसे ये त छा पई करे? ये निभागी हिते सांस त सही त कहिड़ा वरी हिते गुल छटणा आई आहे। ॾिसी वठई त वॾो मसलो खड़ो थियो। अल्लाह दीदी तो कहते अल्लाह आंदो माई वॾी का सारस समझे जने हिन वक्त तू मुखे अल्लाह अल्लाह दी चया त केडी न मुजी दिल पाक बाहर थी वनिया। पर तो सारस सड़ी खायो काथे थींदो? अड़ी मां त खणी साड़ सड़ी आजा। पर बाकी तू इको त बुधाए त तू हिते की पर अदी केड़ा थी हाल पूछी किस्मतन जा धिका छिके खणी हिते आया ने। पर तू हिते की अड़ी अदी सजा हवाले इते वटंदी अंदर ते या अंदर भी वठी हलंदी। जे अंदर वठी वई सास तो साड़ सड़ी के वरी चाह प्यारन पवंदी। भाई हाणे बुधा साड़ सड़ी तू जा मां चाहे जे चुके जलाए थी मुके दर तां मोटाई। अड़ी अदी अंदर वठी हली वेहारे हां खटते हिकड़ो गिलास पानी जो पियारे हां तभी समझा हां त तो मुजो लख इज्जत कई। पर तो कहीं जी इज्जत करण जाने बेत छो नहीं इज्जत कंजे सदी तो ला हिन दिल में लख इज्जत वन। अच भला त तुजी खिदमत कया जेको मुजो हाल है। ओई हा हाने कई दिल वारी गाल। अरे अज तू मोची खिदमत कंदी है त सुभाणे मां हवेली में तुजी दावत करे हिन खां भी बीणी खिदमत कंदस।